सिपाही हारून विलियम जी फौजी एजाज़ सां रावलपिंडी में तदफीन सिपाही हारून विलियम जो सेंट पॉल चर्च में आख़िरी रस्मूं अदा कई वियूं। सिपाही हारून विलियम जी आख़िरी रस्मुनि में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी शिरकत। ISPR मूजिब सिपाही हारून विलियम गुज़िरियल ॾींहुं करम ज़िले में धमाके में शहीद थियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो पाकिस्तान जी फ़ौज मज़बूत यूनिट आहे जेका मुल्की दिफ़ा में रुधल आहे। पाक फ़ौज रियासत जे दिफ़ा लाइ कोशिशूं करे पई। सॼी क़ौम पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। शहीदनि मुल्क लाइ जानियुनि जो नज़रानो पेश कयो। शहीदनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। पाकिस्तान जी तारीख़ क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। अॼु जो ॾिहाड़ो क़ौम लाइ सबक़ सां भरियल आहे। पाकिस्तान बि क़ुर्बानियुनि जे नतीजे में वजूद में आयो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो त मुल्क लाइ शहीदनि जी ख़िदमत ऐं क़ुर्बानियुनि ते हमेशह कर्ज़ी रहंदासीं। इतिहाद ऐं बहादुरी क़ौम जी ताक़त जो मिसाल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर वफ़ाक़ी वज़ीरनि वॾनि वज़ीरनि ऐं IGs जी शिरकत चीनी वर्कर्स जी सिक्योरिटी जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी पिए वञे। क़ौमी सलामती जे इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान सऊदी अरब ऐं चीन जे सीड़पकारनि सां थियल गॾिजाणियुनि खां पिणु आगाह कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां सिक्योरिटी प्लान जी SOPs ते अमल कराइण जी हिदायत। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि अहम इजलास में चीनियुनि समेत परॾेहनि जी सिक्योरिटी बाबति क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। मुल्क जी मजमूई सिक्योरिटी सूरतहाल ते बि गौर वीचार। मोहसिन नक़वी चवे थो वाज़े कयल सिक्योरिटी प्लान जी हर सतह ते मॉनिटरिंग कई वेंदी। मुल्क दुश्मननि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाइण लाइ इदारा राब्ता मज़बूत बणाइनि। सिक्योरिटी प्लान ते कंहिं क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। आपाशी वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरे जो चीनी इंजीनियर सां गॾु सखर बैराज जो दौरो। सूबाई वज़ीर चीनी इंजीनियर सां गॾु टुटी वियल 43-44 गेट जो मुआइनो करे जाइज़ो वरितो। सूबाई वज़ीर जाम खान शोरो चवे थो सखर बैराज ते दरवाज़नि जी मुरम्मत जो कमु जारी आहे। 44 दरवाज़े वटि किसान गेट लॻाइण जो कमु शुरू कयो वियो आहे। बैराज जे 44 गेट खे कढी ॿीहर उन जो मुरमती कमु शुरू करे रहिया आहिनि। CPEC मनसूबो पाकिस्तान जी मईशत लाइ इंतिहाई अहम आहे। CPEC खे सिक्योरिटी ख़तरा आॾो आहिनि। चीनी वज़ीर बि चयो त CPEC मनसूबो ख़तरे में आहे। मुल्क जी मईशत तबाह थी आहे। मुल्क जी सलामती लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। मुख़ालिफ़ दुरगवान उमर अयूब जो क़ौमी असेंबली खे ख़िताब। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त सवात वाक़े ते पाकिस्तान जी हालतुनि ते दुनिया आङुर खणे पई। ऐवान सवात वाक़े जो नोटिस वठी दीन जे नाले ते रियासत जे बुनियादी उसूलनि खे लताड़ियो पियो वञे। सवात जणावाला सियालकोट ऐं लाहौर जहिड़नि वाक़िअनि खे रोकण जी ज़रूरत आहे। असां माण्हू मारे लाश साड़े दुनिया खे छा ॾेखारियूं पिया। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठि सिंध असेंबली जो बजट इजलास। मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस। PPMPA हिना दस्तगीर चवे थी सूबे जी ख़राब हालतुनि बावजूदि सुठी बजट पेश कई वई आहे। PP कमु करणु चाहींदी आहे ऐं कमु करणु ॼाणींदी आहे। बोर्ड में तबाह थियल स्कूलनि जो मुरमती कमु जारी आहे। सिंध सिहत जे शोबे में ॿियनि सूबनि खां बहितर आहे। PPMPA पीर मुजीबुल हक़ चयो त सिंध में ॿीहर बरसातुनि में बोर जो ख़तरो आहे। गुज़िरियल भेरे ख़ैरपुर नाथन शाह समेत केतिरा इलाइक़ा ॿुॾी विया हुआ। टकल लाइ NICVD यूनिट जे ऐलान ते हुकुम जो थोराइतो आहियां। तालीम खाते में समूरा उस्ताद मेरिट ते भर्ती कया विया आहिनि। दादू खे कैंपस न पर मुकमल यूनिवर्सिटी जी ज़रूरत आहे। दादू जे बोर्ड में तबाह थियल स्कूल जी मुरम्मत कई वञे। ग़ज़ा बहरान ते जो बाइडन इंतज़ामिया जो वधीक हिकु उहिदेदार मुस्तफ़ी अमरीकी परी खाते जे इसराइल फ़लस्तीन मामलनि जे माहिर एंड्रयू मिलर उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अमरीकी ख़ाबरू इदारे मूजिबि एंड्रयू मिलर खां पहिरियां बाइडन इंतज़ामिया जा 8 ॿिया एहलकार बि ग़ज़ा जंग ते एहतिजाज ऐं इस्तीफ़ा ॾेई चुका आहिनि।